धर्म अपने माई हरदम प्यार कर नटना नहीं, शीस जावे जान दे पर धर्म से हटना नहीं। सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। ॾिसो असांजा परम पूज्य गुरुदेव सदगुरु साईं टेऊंराम महाराजन 16 शिक्षा में हिकिड़ी ॻाल्हि लिखी आहे, धर्म अपने माई हरदम प्यार कर नटना नहीं, शीस जावे जान दे पर धर्म से हटना नहीं। गुरु महाराजन हमेशा ये घोषणा कंदा हुआ कि भाई पंहिंजे धर्म ते हमेशा स्थित रहणु घुरिजे, कॾहिं बि पंहिंजे धर्म खे छॾे करे ॿिए कंहिं धर्म में न वञणु घुरिजे। असांजे शास्त्र में चवंदा बाबा जेको न पंहिंजो धर्म वठे भटकंदो रहंदो आहे, इन करे असांखे पंहिंजे धर्म में स्थित रहणु घुरिजे ऐं असांजो सनातन धर्म सर्वश्रेष्ठ आहे। भगवान झूलेलाल ने अवतार वरितो त छाजे करे, असांजे सनातन धर्म जी रक्षा जे लाइ। असां सभु एॾा कार्यक्रम करे रहिया आहियूं, एॾे धूमधाम सां पंहिंजी सिंधियत खे क़ाइमु रखी रहिया आहियूं, त इहे सभु कंहिंजी कृपा आहे, भगवान झूलेलाल जी। असां सभिनी जे मथां भगवान जी कृपा आहे, आशीर्वाद आहे। ऐं असांजा परम पूज्य गुरुदेव भगवान बि चवंदा आहिनि, असांजा सतगुरु साईं भगत प्रकाश महाराजन हमेशह हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदा आहिनि कि भाई असां भले कंहिं बि पंथ खे मञूं, कंहिं बि संप्रदाय खे मञूं, पर असांजो इष्ट देव केरु आहे, भगवान झूलेलाल। उनखे असांखे न छॾिणो आहे, हमेशह उनजे ई छत्र छाया में रही करे असांखे सभु कार्यक्रम ज़रूरु करणु घुरिजनि। भले किथे बि वञूं, कंहिं पंथ में वञूं, कंहिं बि गुरूअ खे संतनि खे छो न मञूं, पर सभिनि खां पहिरियां सर्वश्रेष्ठ आहे भगवान झूलेलाल। असांजा इष्ट देव भगवान झूलेलाल आहिनि, त हुनजी पूजा आराधना जेकी पर्व उत्सव अचनि था, असां सभिनि खे ॾाढे सिक भाव सां ज़रूरु मल्हाइणु घुरिजनि। ॾिसो भगवान खे बि ख़ुशी ॾींदी आहे भई ये सभु असांखे यादि करे रहिया मल्हाए रहिया आहिनि, त उन्हनि जे आशीर्वाद कृपा सां असांजे घर परिवार में बि सुख शांति बणी रहंदी आहिनि ऐं वॾड़ा ऐं भगवान बि हमेशह ख़ुशि रहंदा आहिनि। यहाँ तक कि असांखे न कुझु बि घुरिजे त छो न पंहिंजे इष्ट देव भगवान झूलेलाल जे साम्हूं प्रार्थना कंदासीं त भगवान असांजी सभु मनोकामना अवश्य में पूरी कंदा आहिनि। त इहो असां भाव रखी करे जेके सुंदर सुंदर कार्यक्रम करे आहियूं, असांजा चेटीचंड मेला जा जेके बि पदाधिकारी आहिनि, इन्हनि सभिनि खे बि धन्यवाद हुजे, भगवान जो आशीर्वाद हुजे। इन ॾाढा सुंदर सुंदर कार्यक्रम कंदा रहनि ऐं पंहिंजी सिंधियत खे क़ाइमु रखनि। अॼु ॾाढो सुंदर इहो विशाल सिंधु मेलो जो आयोजन कयो अथनि, सभिनि खे ॾाढो ॾाढो धन्यवाद ऐं भगवान जो सभिनी जे मथां आशीर्वाद ऐं कृपा बणी रहे। इहे ॾाढे धूमधाम सां इहे सिंधियत जा त्योहार पर्व उत्सव मल्हाईंदा रहनि। हाणे जीअं चेटीचंड महोत्सव बि अची रहियो आहे 9 तारीख़। ॾिसो हिन दफ़े ॿ ॻाल्हियूं अथव, हिकु त चेटीचंड आहे, हिकु असां चवंदा आहियूं सिंधी भाषा दिवस, उहो बि 3 अप्रैल ॾींहुं लागू थियो। त हिन दफ़े असांखे सभिनी खे ॾाढे धूमधाम सां इहो ॿई मल्हाइणु घुरिजे ऐं सभु मिली करे। एकता में ॾाढी वॾी शक्ति हूंदी आहे, संगठन में एकता में ॾाढी वॾी शक्ति हूंदी आहे। इन करे असां सभिनि खे मिली करे सिंधी भाउर सभु एकजुट थी करे इहो चेटीचंड महापर्व ॾाढे धूमधाम सां भक्ति भाव सां मल्हाईंदासीं। असांजे सभु कृपा बि ॾिनी, आशीर्वाद ॾिनी ऐं हिकिड़ी संगठन जो परिचय ॾींदासीं। सभु चवंदा भई सिंधी समाज में केॾो न एकजुटता आहे, त ॾाढे सुहिणे नमूने सां इहो चेटीचंड जो पर्व मल्हाए रहिया आहिनि। त सभिनि जे मथां घणी घणी धन्यवाद, गुरु महाराजनि जो आशीर्वाद। सतनाम साखी। आयो